बार स्कूल वेंदा आहिनि तो उन्हनि जी अटेंडेंस लगदी आहे उते। अगर कोई बार वने और टीचर जंहिंमहिल प्रेजेंट लगाए और असां प्रेजेंट टीचर न चऊं तो उते एब्सेंट लगी वेंदी आहे। करो कृपा सतनाम, सारे करो कृपा सतनाम। तां उते एब्सेंट लगी वेंदी आहे उन बार जी। तब पाण भी गुरु दर में आया आहियूं तब पंहिंजी प्रेजेंट लगाइणी आहे, पंहिंजी हाज़िरी भरणी आहे। और वह हाज़िरी तॾहिं भरजंदी जॾहिं उच्चारण कंदासीं सतनाम सतनाम। जीअं ॿारनि जो स्कूल हूंदो आहे त हे भी पंहिंजो स्कूल आहे। और गुरु नानक जी बाणी जेकी आहे उहा टीचर आहे और पाण सब स्टूडेंट आहियूं। सतनाम सतनाम। जियां टीचर बार के समझाइंदो आ कि ABC पढ़णो आ त गुरु साहिबन जी बाणी भी चवे थी जो तो भावे सोई थीसी, जो तू दे सोई हो पाई। तू करता सच्चार मेडा साईं। ए सच्चे पातशाह तू ही असांजो सच्चो पिता परमात्मा ही। जो तो भावे सोई थीसी, जेको तू चाहीं थो वो ही थे तो। जो तू दे सोई हो पाई, जेको तू दी वो ही असां पायूं था। गुरु साहिबन जे हुकुम जे बिना एक पत्तो भी नथो हिली सके। करो कृपा सतनाम सतनाम। जेको भी पाण के दुख मिले तो या खुशी मिले थी वह कर्मन जे अनुसार मिले थी। जेके पिछले जन्मन जा कुछ कर्म कया आहिनि तंहिंजे करे दुख भी इते ही भोगणो पए थो। के सुठा कर्म कया आहिनि त इहा संगत नसीब थी आहे। करो कृपा सतनाम सतनाम। काफ़ी संगत हूंदी इन सिटी में, लेकिन गुरु दर उहे ही आया आहिनि जंहिंते गुरु नानक मेहर कई आहे, जंहिंते गुरु नानक पाण कृपा कई आहे, उहे ही सिर्फ़ हाज़िर थिया आहिनि। सो कंहिंजी भी रसना खाली न रहे, सब पंहिंजी हाज़िरी लगायो। सिर्फ तन जी हाज़िरी न लगाइणी कि असां गुरुद्वारे वया हुआसीं, पंहिंजे मन जी भी हाज़िरी लगाइणी आहे। और मन जी हाज़िरी तॾहिं लगंदी जॾहिं उच्चारण कंदासीं सतनाम 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 सतनाम।